बचड़ा हर बोलीअ खे पंहिंजी पंहिंजी पोशाक हूंदी आहे, याने लिपि। भाषा जॾहिं जन्म वठंदी आहे तॾहिं लिपीअ रूपी पोशाक खां सवाइ हूंदी आहे। उनखे ॻाल्हायो वेंदो आहे, लिखियो त पोइ वेंदो आहे न। जॾहिं भाषा जो विकास थींदो आहे तॾहिं उन लाइ लिपीअ रूपी पोशाक जो निर्माण पिणु थींदो आहे। मुंहिंजो पहिरियों पोशाक याने लिपि ब्राह्मी लिपीअ जे ॾांव ते ठहियल हुई। किन मूंखे देवनागरी वेस पहिरायो त वापारी बचड़ा मूंखे हटवाणकी वेस पहिराईंदा हुआ, पर ज़ालुनि जी दिलि हूंदी हुई गुरमुखीअ सां। अंग्रेज़नि मूं ते अरबी लिपि मढ़ी। आज़ादीअ बैदि भारत में आयलनि मां किन खे लॻो त भारत जूं ॿियनि ॿोलियुनि जी पोशाक याने लिपि देवनागरी पोशाक जे ॾांव ते ठहियल आहे, त किन मूंखे उहो वेस पहिरायो। हाणे मुंहिंजा बचड़ा अंदरि अंदरि अची अटकिया आहिनि त कहिड़ी पोशाक मूंखे वधीक जीआरे सघंदी। पर मूंखां त को बचड़ो पुछे ई कोन थो त मां कीअं जीअरी रहंदसि। हक़ीक़त इहा आहे त जेसि ताईं मुंहिंजा बचड़ा सॾाईंदे तव्हांखे फ़खुर थिए थो तेसि ताईं मूंखे लहर न को लोॾो। मुंहिंजे जीअरे रहण या न रहण जो मदार मुंहिंजे वेस वॻे ते कोन्हे। ऐं हूअं बि तब्दील जीवन जो धर्म आहे, संसार जो नेम आहे। जीअं नदी सदाई वहंदी रहंदी आहे, जुदा जुदा हंधनि तां मोड़ खाईंदी रहंदी आहे ऐं रूप मटाईंदी रहंदी आहे, साॻीअ तरह ॿोली बि जे कम में ईंदी रहंदी त मोड़ खाईंदी रहंदी, रूप मटाईंदी रहंदी। नदी जे वहे न त बांस करे ऐं आख़िर सुकी ठोठ थी वञे, साॻीअ तरह ॿोली बि जे कम में न अचे त ख़तम थी वञे। गुजरात में रहंदड़ सिंधी गुजराती नुमा सिंधी था ॻाल्हाइनि, त महाराष्ट्र में मराठी नुमा। तब्दील या फेर घेर जो को डपु कोन्हे, पर डपु इहो आहे अदियूं जो ईअं न थिए त मुंहिंजा बचड़ा आहिस्ते आहिस्ते मूंखां परे थींदा वञनि। अरे पुटड़ा, ओ बचड़ा, हेॾां हेॾां। जी मां जी। तुंहिंजे रूप रंग थां लॻे थो त तूं सिंधी आहीं। बिल्कुल। तूं तकड़ में आहीं। हाँ बिल्कुल। पर तोसां ॻाल्हाइण ॾाढो ज़रूरी आहे। माँ जी आपके पास मोबाइल हो तो मेरे को नंबर दे दीजिए। मुझे अभी अर्जेंट मीटिंग में जाना है। न न पुट, पोइ त देर थी वेंदी। अॻ में ई काफ़ी देर थी चुकी आहे। छा में देर थी चुकी है? आई नीड टू हरी। आप पुट, पहिरीं त मां तोखे पंहिंजो परिचय ॾियणु चाहींदसि। मां सिंधी ॿोली आहियां, तुंहिंजी माउ। ओह ग्रेट, प्रणाम। सदा खुश रहीं पुट। थैंक यू। पुट, मां पंहिंजनि बचड़नि खे केतिरो प्यार कंदी आहे, उन्हनि जो केतिरो ख्यालु रखंदी आहे। पोइ उहे ई ॿार जॾहिं पंहिंजी माउ खे वेसारे कंहिं धारी पराई ॿोलीअ जो सहारो वठंदा आहिनि त माउ खे केतिरो दुख थींदो आहे, केतिरी पीड़ा थींदी आहे, केतिरो दर्द थींदो आहे। छा उहो दर्द मां लफ़्ज़नि में बयां करे सघंदी? पर माँ जी ज़माना बदल चुका है। वी नीड टू गो फॉर इंग्लिश एंड हिंदी। असां खे तरह तरह जी कौमन सां कारोबार करणो पवंदो आहे, तो हमें उनसे उन्हीं भाषा में बात करनी पड़ती है। हमें भी तो बिजनेस में आगे बढ़ना है। पंहिंजे घर में, पंहिंजे परिवार वारनि सां, पंहिंजनि सिंधियुनि रिश्तेदारनि सां तूं कहिड़ी ॿोलीअ में ॻाल्हाईंदो आहीं पुट? ऑफ कोर्स उहा त आदत। मां थी ॿुधायां तोखे,
आदत जे करे, स्टेटस सिंबल जे करे, या पंहिंजी ॿोली ऐं जातीअ खे सम्मान सां न ॾिसण जे करे हर को घर में भी सिंधी नथो ॻाल्हाए। बिल्कुल हो सकता है, आई मीन थी सके तो, पर इहा आदत तोड़नी पवंदी। बचड़ा, मां तव्हां सभिनी खे ईअं नथी चवां त तव्हां दुनिया भुलाए सिर्फ़ मूंसां गॾु रहो, सिर्फ़ सिंधीअ में ॻाल्हायो। पंहिंजे बिज़नेस लाइ, पंहिंजे अभ्यास लाइ, पंहिंजे भविष्य लाइ तव्हां इंग्लिश, हिंदी या ॿियनि प्रांतुनि जी भाषाऊं सिखो, ॻाल्हायो। मूंखे को हर्ज़ कोन्हे, मूंखे को दुख न थींदो। पर हरू-भरू मूंखे पंहिंजनि घरनि मां, पंहिंजनि दिलनि मां ईअं कॾहिं फिटो त न कयो। मूंखे किथे त जॻह ॾियो। ॾींहं में 2 पल त मूंसां गुज़ारियो, मूंसां बि थोड़ो प्यार करियो, न त मां किथां जी बि न रहंदसि। मुंहिंजो अस्तित्व ई न रहंदो, मुंहिंजो नामो निशान मिटजी वेंदो ऐं मां सिर्फ़ इतिहास बणिजी वेंदसि। अल्लाह ईअं न थे जो किताबनि में पढ़जे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। गुजरात में रहंदड़ सिंधी गुजराती ॻाल्हाए थो, महाराष्ट्र में मराठी, किथे फ्रेंच, किथे इंग्लिश। हूअं भी सिंधी विश्ववासी बणिजी वियो आहे, केतिरनि ई मुल्कनि में वसे थो। पंहिंजी ज़मीन, पंहिंजो प्रांत न हुअण जो गम आहिस्ते आहिस्ते विसारे चुको आहे। हाणे छा पंहिंजी ॿोलीअ खां बि परे थींदो वेंदो? वञ पुट वञ, तोखे अर्जेंट बिज़नेस मीटिंग में पहुचणो आहे। सब कुछ छड़े तू आए, सब कुछ छड़े तू पंहिंजे वतन जे खातिर, लेकिन तो सानी पंहिंजी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली। अहिड़ा केतिरा ई प्रांत भारत में आहिनि, अहिड़ा केतिरा ई मुल्क विश्व में आहिनि जिते तव्हां हुननि सां कंहिं बि ॿोलीअ में ॻाल्हायो, पर जवाब हू पंहिंजी ॿोलीअ में ॾींदव, बंगाली, फ्रेंच या चाइनीज़ में ॾींदव। तव्हांखे सम्झणो हुजे, तव्हांखे हुननि सां वहिंवार रखणो हुजे त तव्हां हुननि जी ॿोली सिखी अचो। ऐं हिते बिल्कुलु उल्टो, सिंधीअ सां सिंधीअ में ॻाल्हाइण जे बावजूद जवाब हिंदीअ में थो मिले। पंहिंजी ॿोलीअ लाइ, पंहिंजी मां लाइ मन में का इज्जत ई न, पंहिंजी जातीअ लाइ गौरव जो को एहसास ई न। असांजी जातीअ में भी के महान हस्तियूं थी गुज़रियूं आहिनि, के महान हस्तियूं हयात आहिनि। आचार्य कृपलाणी आज़ादीअ जी लड़ाईअ में गांधी जी जो साथ ॾिनो, भाई प्रताप साथ ॾिनो ऐं पोइ गांधीधाम वसायो। दादा दुखायल विनोबा भावे सां भूदान यज्ञ में साथी बणियो। साधु टी.एल. वासवाणी ऐं स्वामी लीलाशाह समाज में परिवर्तन आणण जी कोशिश कई। भगत कंवर राम पंहिंजे संगीत जो जादू हलाए माण्हुनि खे दीवानो बणायो। नारायण श्याम ऐं किशन खटवाणी साहित्य जगत में नालो कमायो। L.K. आडवाणी इंडिया जो पहिरियों सिंधी डिप्टी प्राइम मिनिस्टर बणियो। अञा त ये गौरव गान जी लिस्ट तमाम वडी आहे। आंधीअ में जोत जगाइण वाला सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वाला
छा इन सब जे बावजूद असांखे पंहिंजी जाति लाइ इंफीरियरिटी कॉम्प्लेक्स आहे? छा इन सब जे बावजूद असांखे पंहिंजी जाति लाइ गौरव जो एहसास पैदा न थींदो? ज़रूर थींदो। ज़रूरत आहे अहिड़ो लिटरेचर, अहिड़ियूं सक्सेस स्टोरीज़ असां पंहिंजे ॿारनि ऐं नौजवाननि ताईं पहुचायूं। ज़िंदह तू सिंधी आहीं, ज़िंदह तू सिंधी आहीं, ज़िंदह जे तुंहिंजी ॿोली। आज़ादीअ बैदि भारत में टिड़ियल पकड़ियल मुंहिंजनि बचड़नि ॾाढी कशमकश कई। हिक तरफ़ रोटी रोज़ीअ जी चिंता त ॿिए तरफ़ पंहिंजी माउ खे बचाइण जी चिंता। जिते किथे संस्थाऊं ठाहियूं, भॻतियूं कयूं, मेला लॻायूं, नाटक कयूं, यानी त पंहिंजी माउ खे, पंहिंजी जातीअ खे सलामत रखण लाइ छा छा न कयूं। सभिनी जी कोशिशुनि जे करे मूंखे पंहिंजनि ॿियनि ॿोलियुनि भेनर जियां भारत जे विधान में यानी कॉन्स्टिट्यूशन में बराबरीअ जो दर्जो सरकार ॾिनो। ऐं हाणे अॼु मां पंहिंजनि उन्हनि बचड़नि खे ज़रूर यादि करणु चाहींदसि जिन पंहिंजे जीजल जी सेवा कई आहे, पाण खे माउ जे फर्ज़ मां आजो कयो आहे, किन साहित्य ज़रिए मुंहिंजो शान वधायो त किन समाज खे जगाए परिवर्तन आणण जी कोशिश कई। पोइ उहे शाह सचल सामी हुजनि, राम पंजवाणी जहिड़ा मुंहिंजा बचड़ा हुजनि, या वरी आदिपुर सिंधोलॉजी जो मुंहिंजो बचड़ा लक्ष्मी खिलाणी ऐं सतीश रोहिड़ा हुजनि। या वरी अहमदाबाद में सिंधु सेवा समाज में सिंधियत खे ज़िंदा रखण वारा मुंहिंजा सिंधी बचड़ा हुजनि। या वरी हिते दुबईअ में मूंखे जीआरण जी कोशिश कंदड़ मुंहिंजो पुटड़ो मुर्ज मंगनाणी हुजे। या वरी मुंहिंजी पुटड़ी आशा चांद हुजे। सभिनी पंहिंजी माउ जो शान वधायो आहे त ॿारो तव्हां सभिनी जे हूंदे मां हज़ारे साल जीअण वारी आहियां। एतिरो जल्द मरण वारी न आहियां। मूंखे सिंधी हुअण जो फ़ख्रु आहे। मां घर में हमेशा सिंधी ॻाल्हाईंदुसि। सिंधी जाति महान जाति आहे। सिंधी ॿोली अमर रहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। प्रेम भाव के सारा जग में, प्रेम भाव के सारा जग में, मेहनत जो भाव भरल जिन जे रग रग में, मेहनत जो भाव भरल जिन जे रग रग में, सबनी सा प्रेम वधाएगा, कुछ नीता है कुछ पाएगा, सबनी सा प्रेम वधाएगा, कुछ नीता है कुछ पाएगा। संसार में प्रेम वधायण वाला सिंधी, मैं खाक के सोन बढ़ायण वाला सिंधी, आँखियों में जोत जगायण वाला सिंधी। हिते मां तव्हांखे परिचय कराईंदुमि अहमदाबाद मां आयल कलाकारनि ऐं दुबई मां जंहिं हिसो वरितो उन कलाकारनि जो। ख़ुशी दुबई मां, रितिका, नुपुर, जश, मोहित, स्नेहा, ऐं अहमदाबाद मां जिशा। वरी दुबई मां मिसिस करिश्मा। दुबई जो कलाकार मिस्टर दिलीप।
अहमदाबाद में आयल सिंधी ॿोली जो रोल कंदड़, माता जो रोल कंदड़ हनी टिंडवाणी। ऐं आख़िर में विज़न सिंधु चिल्ड्रन एकेडमी अहमदाबाद इंडिया खां इन जी प्रेसिडेंट मिसिस नीलम ककवानी।